रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मदीने के अंदर मक्के में साईं जन तकरीबन 13 साल जिंदगी गुजारी उनमें साईं जन तबलीग कंदा रहा, मेहनत कंदा रहा। जिनके ईमान आणो हुयो उन्हनि ईमान आंदो, जिनके ईमान न आणो हुयो उहे जेके इन इस्लाम खां ईमान खां पासीरा रहा। पर अल्लाह के हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजी तबलीग पंहिंजी मेहनत साईं जन जारी रखण फरमाई। इन मेहनत के समर में ज़ाहिर आहे जॾहिं इस्लाम की मेहनत कबी त काफ़िर भी पंहिंजे ताक़त के मुताबिक उथंदो इस्लाम के मुक़ाबले में बीहण की कोशिश कंदो। काफ़िर पंहिंजी ताक़त ॾेखारींदो, पोइ इस्लाम के रोकण की कोशिश कंदो। ज़ाहिर आहे इस्लाम के रोकण के लाइ इस्लाम जो ताल्लुक़ आहे नफ़ा सां, इंसाननि सां। इंसान जॾहिं इन इस्लाम ते डटी करे बीह रहंदा त पोइ उनजो काफ़िर जो मुक़ाबिलो भी उन इंसान सां थींदो। त अहिड़े नमूने सां काफ़िर मुसलमाननि खे तंग कंदा रहा, तकलीफ़ ॾींदा रहा। हद दर्जा इंतहा कयूं त इन इस्लाम के रस्ते के रोकजे, इस्लाम के रस्ते में रुकावट बणिजे। 13 सालनि ताईं अल्लाह तबारक व तआला रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ते वापसी काफ़िरनि के जवाब ॾियण जो हुकुम नाज़िल न फरमायो। जॾहिं साईं जन मदीने के अंदर हिजरत करे आया, अल्लाह पाक के तरफ खां इजाज़त मिली काफ़िरनि जी भी ज़ुल्म जी इंतहा थी वही हुई। काफ़िर पंहिंजे ज़ुल्म खां बाज़ न पिया अचनि। हालांकि मुसलमाननि जे अंदर इहो जज़्बो हुयो त असां त इस्लाम जी तबलीग था कयूं, असां त अवां सां विढ़ो ई कोन था, तव्हांजो असां सां वञे छा। मिसाल के तौर ते जेकॾहिं असां दीन जी दावत ॾियूं था, अल्लाह जे रसूल जे दीन जे तरफ़ दावत ॾियूं था, अख़लाक सां कंहिंखे गार गंद नथा कयूं, सिर्फ़ु एतिरो था चऊं त बाबा अल्लाह तबारक व तआला खां सवाइ कोई भी इबादत जे लाइक़ न आहे। या क़ौम अअबुदुल्लाह मा लकुम मिन इलाहिन गैरु। हर नबीअ पहिरियों माटो ऐं मोनोग्राम इहो रखियो त ए मुंहिंजी क़ौम वारो इबादत कयो अल्लाह जी, अल्लाह खां सवाइ को तुंहिंजो माबूद आहे ई कोन। हाणे इहा हिकिड़ी हक़ीक़त आहे त इन जे मुक़ाबले में काफ़िरनि खे घुर्जे त वरी अवां अहिड़ो को मिसदाक पेश कयो जंहिंजे अंदर ख़बर पए त बाबा हा वाकई अल्लाह खां सवाइ भला हे भी हिननि जी ॻाल्हि ॿुधे थो, त बजाए इन जे जो उन इस्लाम जे दावा जे मुक़ाबले में को दलील आणनि। काफ़िर जेको आहे हमेशह उन दावा जे मुक़ाबले में गार गंद कंदो आहे ऐं रस्ते जी रुकावट करण जी कोशिश कंदो आहे। मके जे काफ़िरनि भी इहो ई कयो। जॾहिं इंतहा थी वई त पोइ रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अल्लाह जे हुक्म सां 13 सालनि खां बाद में साईं जन जी नबूअत वारी ज़िंदगी मुबारक 23 साल 13 साल रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मके जे अंदर गुजारी। 12 नबवी जे अंदर नमाज फर्ज थी। मके में जॾहिं हुया त नमाज बरकातूं हूंदी 4 रकातुनि वारी, ये जेका मदीने के अंदर आया तो अल्लाह तबारक व तआला मुसलमानन के ज़ौक़ ऐं शौक़ के ॾिसी करे 2 रकातुनि के 4 रकातूं करण फरमायो। सुबह जी बरकातूं बाक़ी रही। ये आदम अलैहिस्सलाम जी निशानी हुई। आदम अलैहिस्सलाम के जॾहिं जन्नत मां लाथो वियो त जॾहिं ॾिठई त अल्लाह तबारक व तआला इन ॾींहं ऐं राति जो मज़हर जॾहिं ॾिठई परेशान थी वियो, हे छा आहे। जिब्राइल अलैहिस्सलाम उनखे अची करे ॿुधायो त ही जेका आहे काइनात आहे जंहिंजे अंदर अहिड़े क़िस्म जूं तब्दीलियूं थींदियूं रहंदियूं। त पंहिंजो पाण खे सही सलामत जॾहिं उते ॾिठई त अल्लाह तबारक व तआला जो शुक्र अदा करण जे लाइ आदम अलैहिस्सलाम बरकातूं नफ़िल जूं नमाज़ूं पढ़ियूं, जंहिंजे करे उनजी इहा सुन्नत, उनजी फज़ीयत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आहे। बहरहाल इहो हिकिड़ो अलॻि वाक़ियो आहे। त अहिड़े नमूने सां फजर जी नमाज़ ऐं मगरिब जी नमाज़ बाक़ी रही। बाक़ी नमाज़ूं थियूं 4 रकात। मगरिब जे लाइ बि हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जे लाइ चए थो त उहो अल्लाह जो शुक्र अदा करण जे लाइ 4 रकातुनि जी नियत करे बीठो, 3 रकातुनि में थकिजी पियो वेही रहियो। अल्लाह पाक के नबियनि जो कॾहिं कॾहिं अमल वणी वेंदो आहे, उनजी 3 रकात अल्लाह जी फर्ज़ करण फरमाई। सो अहिड़े नमूने सां जॾहिं मदीने जे अंदर आया इस्लाम खे कुवत मिली। हालांकि उते जेके आहिनि इस्लाम जा जेके नफ़र हुया, इस्लाम जा नफ़र मुसलमान जेके हुया 300 खां 400 भी वधि मुश्किल सां हुया। बाक़ी त औरतूं हुयूं, बाक़ी जेके मर्द हुया जेके वेहण जहिड़ा मुक़ाबले करण जहिड़ा या पोड़ा हुया या ज़ईफ़ हुया या नंढा ॿारड़ा हुया। बाक़ी जेके ताक़तवर जंहिंखे मर्द चइजे त उहे 300 खां 400 जे विच में एतिरा ई हुया। त इन दौरान जेको आहे काफ़िरनि खे इहा जेका आहे लॻी पई हूंदी त असां हिन मुसलमाननि खे ख़तमु कयूं या असांजा नस्ल उजाड़ींदा। हिननि जेको बिच विधो आहे न, जहिड़े क़िस्म जी हिननि शुरूआत कई आहे, स्टार्टिंग वरिती आहे, इहे छॾींदा कोन असांखे। तंहिंजे करे काफ़िरनि जी पई मनसूबाबंदी हले पई, पंहिंजो माल बि गॾु कनि पिया, तयारियूं बि कनि पिया, मुसलमाननि खे धमकियूं बि ॾियनि पिया।
ऐं मुस्लमाननि जे मथां इनफरादी तशद्दुद हूअं ई कनि पिया। हज़रत बिलाल जो तव्हां तशद्दुद ॿुधो आहे त उनखे मके जे अंदरि लेटाए करे मथो पथर रखंदा हुआ, गरम रेत ते सुम्हारींदा हुआ। केतिरनि ई खे जेके आहिनि, जेके ग़ुलाम हूंदा हुआ, इस्लाम आणींदा। अक्सर जेको इस्लाम जे लाइ तकलीफ़ बर्दाश्त कई आहे उहा ग़रीब बर्दाश्त कई आहे, अमीर बि बर्दाश्त कई आहे, पर घणी तकलीफ़ इस्लाम जे अंदरि ग़रीब बर्दाश्त कई आहे। इस्लाम जेको आहे ग़रीब जे अंदरि, तंहिंजे करे इस्लाम जे आणण जे लाइ को मालदार हुजणु ज़रूरी न आहे। बहरहाल सो उन्हनि साहब किराम जे अंदरि बि अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं पैदा थींदियूं त साईं भला हाणे जेकॾहिं एतिरो उन्हनि तंग कयो आहे त असांखे बि वेहण जी इजाज़त मिले त भला विढ़ूं, अहिड़े ई ज़िंदगीअ खां मौत भलो जो सुभाणे असांखे सुहिणे नमूने सां असांखे जीअणी कोन ॾियनि। त इन दौरान काफ़िरनि छा कयो, तयारूं बि हलनि पियूं। अबू सुफियान जो काफ़िलो तक़रीबन 150 माण्हुनि जे तइदाद में काफ़िलो मुश्तमिल हुयो, जेके वेंदा हुआ शाम जे तरफ़। इहो रस्तो हिननि जो वेंदो हो मदीने खां, जीअं हाईवे असांजा वेंदा आहिनि न, तिजारती हाईवे, जीअं चवंदा आहिनि सीपेक इकनॉमिक कॉरिडोर, अहिड़े नमूने सां उन वक़्त जा उठनि जा जेके रस्ता या जेके कचा रस्ता हूंदा उहो मदीने खां वेंदो। मके खां जेके वेंदा शाम जे तरफ़ उन्हनि जो रस्तो मदीने खां हुयो। ईअं वरना ॿिए तरफ़ या जबल आहे, पहाड़ आहे या कुझु बि, बहरहाल रस्तो हिननि जो मदीने खां हुयो। मदीने जे तरफ़ खां वञनि पिया, ओॾे विया, वरी मोटनि पिया। त इन दौरान हिन काफ़िरनि हरकत इहा कई जो मुस्लमाननि जा ॿाहिरि कंहिं बाग़ीचे जे अंदरि जेके उन्हनि जा हूंदा हुआ वाड़ा उठनि जे वाड़नि जे अंदरि उन्हनि जा उठ ॿधा पिया हुया। उहे उतां 250-300 मील सफ़र करे, तक़रीबन मके मदीने जे विच में 300 मील जो सफ़र आहे, 350 किलोमीटर चओ, 300 मील चओ, बहरहाल इन जे क़रीब क़रीब सफ़र आहे। त मके मां उहे उन्हनि जो लश्कर हिकिड़ो अची करे मुस्लमाननि जे इन उठनि ते अची करे कब्ज़ो करे खणी करे हलिया विया। माना मुस्लमाननि खे हिकिड़ी क़िस्म जी पंहिंजी वार्निंग ॾिनो त भाउ असांजी ताक़त इहा अथव, तव्हांजे घर में गिरी करे उठ खई विया असां। त हेॾां जेको आहे मुस्लमाननि खे इहा कावड़ त रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ताईं इहा ॻाल्हि पहुती। होॾो अल्लाह पाक जे तरफ़ खां हुकुम बि नाज़िल थी चुको त हाणे तव्हां पंहिंजे तयारियूं वठो ऐं काफ़िरनि खे कॾहिं न कॾहिं सबक़ सेखारणो पवंदो। त इन दौरान अबू सुफियान जे काफ़िले जी ख़बर पई त साईं हे तिजारती काफ़िलो हिन पासे खां अचे थो, वॾो उन्हनि वटि माल आहे, माल वठी अचनि पिया, माल आहे। त उन्हनि जे इन खे तिजारती काफ़िले खे रोकण जे लाइ रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे साहबा सां मशवरो करणु फरमायो। हुन साहबा में मुहाजिर बि हुया, पर अंसार मदीने जा बि मौजूदु हुया। ऐं अंसारनि सां मुस्लमाननि जो इहो हिकिड़ो ॼण त कंप्रोमाइज़ थियल हुयो त मदीने जे अंदरि जे अची करे हमिलो कयो त हुन सां विढ़ंदासीं, बाक़ी ॿाहिरि निकिरी करे विढ़ूं, इन जे लाइ अंसारनि जो को पाण में को पैक्ट थियल कोन हुयो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मशवरो कयो। साईं जन हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जन, हज़रत उमर साईं, इहे सतायल उहे हुया, मुहाजिर साहब बि हुया। उन्हनि चयो त साईं अव्हां जो हुकुम खपे, असांखे कहिड़ी देरि आहे असांजे लाइ। त साईं जन अञा वधीक मशवरे जे लाइ इरादो ज़ाहिर करणु फरमायो, पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हुज़ूर शर्म माण्हू हूंदा हुया, हरू भरू कंहिंखे चवंदा कोन हुया। पाण साईं जन अञा जेको आहे मशवरो तलब करणु फरमायो त पोइ हज़रत मुआज़ रज़ी अल्लाह ताला अन्हु, उहो अंसार मदीना जो सरदार हुयो उन वक़्त में, त उनखे कंहिं इशारो करे चयो त लॻे थो त अल्लाह जो रसूल, अव्हां जेके अंसारी आहियो, मालिक त तव्हां आहियो न, हे त थिया मुसाफ़िर, तव्हां हितां जा रहंदड़ आहियो, तंहिंजे करे लॻे थो तव्हांजी साईं राय मालूम करणु चाहे थो। त उन चयो त साईं लॻे थो त अव्हां असांजी राय मालूम करणु चाहियो था। त उहो उथी बीठो, साईं जन पाण फरमाए त हाओ। त उहो उथी बीठो, चईंदा साईं असां को जेके न मूसा अलैहिस्सलाम जा उम्मती कोन आहियूं जो चवंदा अंत रब्बुका फक़ातिला इन्ना हाहुना क़ाइदून, तूं ऐं तुंहिंजो अल्लाह वञी करे विढ़ो न, अमेरिका जेको असां कोन विढ़ंदा, असां हिते वेठा आहियूं। तंहिंजे करे साईं असां उहे कोन आहियूं, असांखे जानियूं प्यारियूं न आहिनि, तुंहिंजो हुकुम खपे। जेकॾहिं अव्हां चवंदा त अव्हां जे अॻियां विढ़ंदासीं, पोयां बि विढ़ंदासीं, सॼे खॿे हथा के रसूल, जेकॾहिं तूं असांखे आर्डर कंदे समुंड में उछलायो पंहिंजो पाण खे, त असां भुल ॾेई करे पंहिंजूं जानियूं समुंड जे अंदरि क़ुर्बान करण जे लाइ बि तयार आहियूं। जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन्हनि जी इहा हिमत ॿुधी, पाण साईं जन इरादो करे उथिया, मदीने मां निकिता 300 जे तादाद में या 310, बहरहाल इहो रमज़ान मुबारक जो महीनो हुयो ऐं 2 हिजरीअ जो साल हुयो। माना मदीने में उन्हनि खे ईंदे ॿियो साल हले पियो। रमज़ान मुबारक में इहा जेका हिजरीअ जो साल आहे, इन में इहे साहबा किराम निकिता ऐं होॾां जेको आहे अबू सुफियान पंहिंजो हिकिड़ो घोड़े ते कासिद मोकिली मके जे तरफ़। मुस्लमान उथिया आहिनि, ज़ाहिर ख़बरूं त रखंदा आहिनि हिक ॿिए जूं, मुस्लमान उथिया आहिनि, वेहणा चवंदा असां मुक़ाबिलो करणु चवंदा, तव्हांजो सॼो माल फुरी अथव, तव्हां हुनजा उठ काता आहिनि, हाणे मुक़ाबले में तव्हांजो इहो माल फुरींदो मुस्लमान। अबू जहल खे ख़बर पई, परे खां उहो कासिद आयो, हुनखे अची ख़बर पई, हुनजी हिकिड़ी कैफ़ियत हूंदी हुन वक़्त में, पंहिंजा कपिड़ा फाड़े करे, उहो हिकिड़ो हुननि जो अदाकारी जो अंदाज़ हूंदो हुयो। उन्हनि सम्झो त बाबा ज़रूरत आहे, ख़तरे वारी ॻाल्हि आहे। अबू जहल खे ॿुधाई, अबू जहल काबे जी छत ते चढ़ी करे सभिनि खे ग़ैरत ॼरे, अथव ग़ैरत, अॼु हलो मुस्लमान सां मुक़ाबिलो करणु, को जवान पुट घर में न वेह। तयारी करे 1000 जे तादाद में लश्कर करे, 300 घोड़े सवार, 700 उठ सवार,
सो 1000 या 1100 जे तादाद में अबू जहल एंड कंपनी उन्हनि जा सरदार इहे गॾिजी करे लाओ लश्कर सां निकिता बाबा मुस्लमाननि जो मुक़ाबिलो करण जे लाइ। हेॾा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजा सहाबा किराम खे वठी करे मदीने मां निकिरी चुका। त पहिरियां काफ़िर पहुता बदर जे मैदान में। बदर जेको आहे उन जॻह जो नालो आहे, अॼु बि मौजूदु आहे। त उते जेका सही जॻह हुई, उन सही जॻह ते जीअं टाक फर्श हूंदो आहे न, अहिड़े नमूने सां जेका जॻह हुई ऐं जेको ॿियो धुबण वारो पासो हुयो, जीअं ड्राब जेके चइजे मिटी वारो पासो, खणी उन वक़्त में उहा मदीने जी मिटी त उहा हीअ असां वारी मिटी न आहे, उहा त रेतीली मिटी आहे, पर मिटी हुई जिते माण्हू टिकी न सघे हुनजो पेर। उहा जॻह छॾियो मुस्लमाननि जे लाइ ऐं हीअ जॻह पाण कंट्रोल करे खीमा हणी करे उते वेही रहिया। उन वक़्त में पंधु ईंदा हुआ, पोइ जंगियूं करण जे लाइ बि महीनो महीनो माण्हू ईंदा हुआ। सो उते पंहिंजो कंट्रोल करे वेही रहिया ऐं मुस्लमान बि उते अची पहुता। मुस्लमाननि ॾिठो त असांजे लाइ जॻह त हिननि कची छॾी आहे। बहरहाल दूबदो मुक़ाबिलो थियणो, हाणे होॾो जो लश्कर वेठो आहे त पासे खां त न पिया वेही सघनि, हीअ त साम्हूं वेंदा ताकी दुश्मन जो मुक़ाबिलो करणु आसान थिए। त हेॾा मुस्लमान पंहिंजा ख़ीमा हया रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी उते छपर जे हिकिड़ी सूरत में झूपड़ी ठाही हुई, जंहिं जॻह ते अॼु बि मस्जिद क़ाइमु आहे, जंहिंखे चवंदा आहिनि मस्जिदुल आरीश। मस्जिदुल आरीश माना छपर वारी मस्जिद। मस्जिदुल आरीश उहा उन निशान ते उन बदर वारी जॻह ते ठहियलु आहे। साईं जन जो उते ख़ीमो उन्हनि हयो। साईं जन उते बीही करे पंहिंजी इबादत, पंहिंजे अलाह पाक सां नज़र न्याज़, अलाह पाक सां दुआऊं उहे घुरणु शुरू कयूं। रब साईं दुआउनि खे क़बूल कयो। जो होॾां जेको हुननि जो टाक जेको फर्श हुयो, अचे जो बरसाति अची करे लथी। बरसाति जो अची करे लथी त हुननि जो जेको पको फर्श हुयो उहो कीचड़ थी वियो। उते जेको आहे गप थी वई, हमरा बीहंद तिरकिया वञनि। ऐं हेॾां जेको हिननि जो वारियासो मैदान हुयो, रेतीलो मैदान, उते जो पाणी जो अचे लॻो त उहो फर्श थी वियो। मुस्लमाननि सां अलाह पाक इहा मदद करणु फरमाई। ऐं काफ़िरनि पंहिंजो कासिद मोकिले करे राति जे वक़्त में मोकिले करे चयो, ॾिसी अचो, अंदाज़ो लॻाए अचो त घणा माण्हू। त उहो बि होशियार हुया। उन्हनि चयो त 310 या 300 एतिरा माण्हू इन खां वधीक कोन्हनि। हुननि चयो त पोइ त वेहण जी ज़रूरत ई कोन्हे, असां वटि हेॾो लश्कर, हर कंहिं वटि तलवारूं, हर कंहिं वटि नेज़ा। मुस्लमान मां कुझु 7 माण्हुनि खे तलवारूं हुयूं या कंहिंखे, वरना जेके ॿिया हुया उन्हनि वरी छा कयो, मुजाहिदनि जेके रस्ते में खजी वेंदियूं न, खजनि जा फरा पटे हथ में नारा खाईंदा पिया। अहिड़ा मुजाहिद, तलवार कोन हुजे त खजी जो फरो हथ में नारे तकबीर, यानी अलाह जो नालो बुलंद करण जे लाइ सबबनि खे कोन पिया सबब नाहे त वला नाहे। केतिरा ई अहिड़ा ग़रीब हुया जिन खे पेर में चप्पल पाइण वारी बि कोन्हे। ऐं केतिरनि जा अहिड़ा कपिड़ा हुया जिन जे कपिड़नि खे पूटरा जेके आहिनि, जीअं कपिड़ो फाटल हूंदो आहे न, उनखे वेहण जे लाइ पूटरे जो जेको आहे टाको लॻो पियो हुजे, अहिड़ी गुरबत जी हालत में। ऐं किन खे अहिड़ियूं चादरूं पातल हुयूं जो उन्हनि वीचारनि जी उघड़ बि मस बि ढकिजे। अहिड़ा ग़रीब साहब किराम जॾहिं पंहिंजे मौक़े ते मक़ाम ते मौजूदु हुया, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं मैदान गरम थियण वारो हुयो, 17 रमज़ान ते बदर जो मैदान गरम थियो। पहिरियां अचे उते रहिया, उते तयारियूं थियूं। 17 रमज़ान जी राति जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन मस्जिदुल आरीश वारी जॻह ते झूपड़ी जे हेठां संजन दुआ घुरण फरमाई। ऐं दुआ जे अंदरि एतिरो रुना, एतिरो रुना, एतिरो रुना, हता की जीअं इबादत जे अंदरि माण्हू पंहिंजो इहो कंदो आहे न, त माण्हू कंधु हेठि करे अल्लाह तबारक व तआला सां दुआ करे, इज्ज़त ऐं इंकिसारी करे। ऐं इहा बि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत आहे, जो माण्हू अलाह जे तरफ़ मुतवज्जिह थी करे कंधु हेठि करे रब जे नेमतुनि में, अलाह जे दुआउनि में मशगूल रहे। इहा बि सुन्नत, इन सां बि वॾो दिलि ते फ़र्क़ु पवंदो आहे। त साईं जेको आहे गुनूदगी जी हालत में अलाह पाक खां दुआऊं पिया घुरनि, हथ मथे साईं दुआ घुरंदे 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 एतिरे क़दुरु जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कंधनि मुबारकनि ते जेका चादर पियल हुई, उहा चादर जेका हेठि किरी पई। ऐं साईं जेको आहे रोईंदे करे साईं जो चेहरो मुबारक ज़मीन जे तरफ़ कॾहिं मथे हज़रत अबू बकर सिद्दीक़ जॾहिं इहा कैफ़ियत ॾिठी, उन जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे आसरो ॾियण जे लाइ साईं जन जे पुठनि मुबारकनि हथ रखिया, त साईं काफ़ी थी वियो, अलाह पाक जी मदद अची वई। सो अल्लाह तबारक व तआला एतिरी उन्हनि सां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां वाइदो करणु फरमाईं त प्यारा तूं ग़लती न कर। ऐं पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस पाक में अचे थो त साईं जन दुआ घुरी, हे मुंहिंजा अलाह, जेकॾहिं अॼु ही जेके पेरें उघाड़ा, अंगे उघाड़ा, ऐं जिन खे हथ में तलवारूं बि कोन्हनि, जिन खे हथियार बि पूरा कोन्हनि, मथो ढकण जे लाइ उन्हनि वटि कपिड़ो बि न आहे, रब साईं जेकॾहिं अॼु इहे शिकस्त खाई विया त दुनिया जे तख़्ते ते रब जो नालो वठण वारो कोई मौजूदु कोन हूंदो। तंहिंजे करे अॼु इहा इस्लाम ऐं कुफ्र जी लड़ाई आहे। हा, इन हदीसुनि जे ऐं क़ुर पाक जे अंदरि सूरह अनफाल जेका आहे, सॼी इन ग़ज़वे बदर जे वाक़िअनि सां भरी पई आहे। जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन दुआऊं घुरियूं, हे मुंहिंजा अलाह, जेकॾहिं हिन क़ौम खे अॼु शिकस्त अची वई त इन खां बाद में काइनात जे तख़्ते ते कोई नालो वठण वारो कोन। तंहिंजे करे मां चवंदो आहियां त जेकॾहिं इस्लाम ज़िंदा थियो आहे त बदर खां बाद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन फरमान जे मुताबिक़ बाक़ी त ग़ज़वा थींदा रहिया। 700 सहाबा त पंहिंजे सहाबा शहीद थिया, क़ुर जा हाफ़िज़ शहीद थिया, हज़ारनि जी तादाद में मुस्लमान शहीद थिया। इहे इस्लाम जे मथां तकलीफ़ूं ईंदियूं रहियूं, पर हलंदे उथंदे मारींदे इस्लाम जो जेको इब्तिदाई मार्को हुयो उहो ग़ज़वे बदर हुयो। सो अल्लाह तबारक व तआला नुसरत नाज़िल फरमाई ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो चेहरो मुबारक बहकी पियो। पाण संजन फरमाए त
अल्लाह तबारक व तआला जी नुसरत अची वई सयुज़मुल जमउ व युवल्लून अद्दुबर जेके काफ़िर चवनि पिया त असांखे त वेहण जी ज़रूरत ई कोन्हे हे त असांजो रोब ॾिसी करे हे जेके आहिनि पाणी पोइ ते भॼी वेंदा पर जॾहिं ॾिठऊं मुस्लमान जॾहिं उथिया अल्लाह तबारक व तआला अहिड़ी उन्हनि सां नुसरत ऐं मदद करणु फरमाई जो जंहिंखे खजीअ जा फरा हथ में हुया त खजीअ जो फरो काफ़िर जे कंध जे मथां जो वहनि पिया त काफ़िर जी सिसी दड़ खां जुदा बि थी वई पाण संजन फरमाए त इहो जिब्राइल अलैहिस्सलाम जे हथ में तलवार आई तव्हां इहो फरो उॾारियो पिया अल्लाह पाक जिब्राइल अलैहिस्सलाम जे ज़रिए सां हुनजो अॻे साहु कढी विझे अहिड़ी अल्लाह पाक काफ़िरनि खे सज़ा ॾिनी जेके मुस्लमाननि खे सबक़ सेखारण आया हुननि खे इहो हुयो त असां मुस्लमाननि खे मारे करे अॼु हुननि जो नालो निशानी ख़तमु करे वेंदासीं पर हेॾा दुआऊं हुयूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी अल्लाह पाक ते तवकुल हुई एतिरे क़दुरु थियो जो 70 काफ़िरनि जा सरदार जेके वॾा जिन में अबू जहल एंड कंपनी अबू जहल हिननि जो वॾे में वॾो सरदार हुयो जॾहिं जंग जी इब्तिदा थी उन में हेॾा हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जन हुया ऐं ॿियो हज़रत सैयदना अमीर हमज़ो रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐं ॿियो सैयदना उबैद रज़ी अल्लाह ताला अन्हु इन्हनि टिनी खे पहिरियां मुक़दमतुल जैश जे तौर ते जिन खे विढ़ाईंदा आहिनि उहा पहिरियां इहे टे बहादुर पाण में विढ़ंदा इन खां बाद में पोइ वरी घमसान जी लड़ाई माना पोइ वरी सफ़ूं सफ़ुनि जे अंदरि घिरी वेंदियूं अॻु में हाणे त आहे जेके गोलियुनि ऐं बारूद जी ऐं परे खां बि लड़ाई अॻे हूंदियूं सफ़ूं हेॾा सफ़ ॿधंदा काफ़िर टे सफ़ूं ॿधंदा अॻी सफ़ विढ़ंदी पोइ हुननि जी मदद कंदी हिकिड़ो शहीद थिए त वरी ॿियो हुन जी जॻह ते अची वञे अहिड़े नमूने सां त अल्लाह तबारक व तआला उन्हनि जी मदद करणु फरमाई ऐं काफ़िरनि खे हज़ीमत ॾिसणी पई जेके चवनि पिया त असां हिननि खे मिंट में पूरो करे था वठूं घुमाए था वठूं पंहिंजो साज़ो सुरूज़ जो सामान ऐं जानवर काए आया त जेके हिन असां मुस्लमाननि खे शहीद करे ऐं उते पार्टियूं कंदासीं वॾा खाधा खाईंदासीं मायूं नचाईंदासीं इन्हनि ख़्यालनि सां उते अची करे पहुता पर कुदरत जो निज़ाम अहिड़ो थियो जो हुननि जा 70 जेके आहिनि सरदार बि क़तल थी विया ऐं 70 उन्हनि जा चङा भला मुड़ुस माण्हू जेके आहिनि उन्हनि खे क़ैद करे मदीने जे अंदरि आंदो वियो तक़रीबन इहो सफ़र हलियो ऐं 22 रमज़ान मुबारक ते मदीने मुनव्वरा जे अंदरि पहुता अल्लाह तबारक व तआला इन 17 रमज़ान मुबारक जे ॾींहं ते 2 हिजरी जे अंदरि मुस्लमाननि खे फतह अता फरमाई 14 सहाबा किराम शहीद थिया इन लड़ाई जे दौरान ऐं हुननि जा 70 काफ़िर मारिया विया ऐं 70 हुननि जा क़ैदी थी विया ऐं दुनिया जी कुफ़र अॼु बि इन ग़ज़वे बदर खे मञींदी आहे उहे सम्झंदा आहिनि त वाक़ई अल्लाह तबारक व तआला जी इन्हनि सां मदद हुई जो 313 जो लश्कर 1000 सां मुक़ाबिलो 313 जो लश्कर हिन साहब किराम जो तादाद हुयो 313 310 या 317 अचे थो बहरहाल 313 ते घणियूं ॻाल्हियूं आहिनि घणियूं हदीसूं आहिनि त 313 जे लश्कर उन्हनि खे शिकस्त ॾिनी अल्लाह तबारक व तआला इस्लाम खे हमेशह जे लाइ फतह अता फरमाई उन खां बाद में वरी जेके आहिनि काफ़िर ॿिए साल यानी 3 हिजरी जे अंदरि वरी तयारी करे उहिद जे अंदरि मुस्लमाननि सां वेहण आया ताकी हुनखे सबक़ सेखारियूं बहरहाल इहो वाक़ियो थियो 17 रमज़ान मुबारक जे ॾींहं ते ऐं इन खां अलावा ॿिया बि वाक़िया आहिनि जीअं हज़रत सैयदना आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा जी वफ़ात रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सभ खां प्यारी घरवारी हज़रत आयशा जी वफ़ात बि 17 रमज़ान मुबारक ते थी वरी अॻिते हली करे साईं सैयदना अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शहादत बि इन 21 रमज़ान मुबारक ते थी आहे ऐं इन खां अॻु में केतिरनि ई जेके आहिनि सहाबा किराम जूं अहल बैत जूं पैदाइशूं जेके आहिनि इन रमज़ान मुबारक जे अंदरि थियूं आहिनि ऐं केतिरनि जूं शहादतूं इन रमज़ान मुबारक जे अंदरि थियूं आहिनि इहे इन्हनि जे लाइ फज़ीलत आहे जो अल्लाह तबारक व तआला इन्हनि खे रमज़ान मुबारक जहिड़ो अज़ीम महीनो नसीब फरमायो ऐं इन लिहाज़ सां रमज़ान मुबारक जहिड़ी तरह हुन में क़ुर नाज़िल थियो त क़ुर जे नाज़िल थियण सां गॾोगॾु वरी क़ुर जी हिफ़ाज़त बि ॼण त अल्लाह पाक अहिड़े ग़ज़वे जी सूरत में इन रमज़ान मुबारक जे महीने जे अंदरि करणु फरमाई अल्लाह पाक खां दुआ आहे अल्लाह साईं असांखे दीन इस्लाम ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।